वज़ीर आज़म शहबाज शरीफ की वफ़द सां गॾु मस्जिद नबी में हाज़िरी रोज़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ियारत जो शर्फ़ हासिल कयो। वज़ीर आज़म ऑफिस मूजिब शहबाज शरीफ ऐं वफ़द लाइ ख़ास तौर ते रियासुल जन्ना जा दरवाज़ा खोलिया पिया। वज़ीर आज़म रियासुल जन्ना में नफ़िल अदा कया। कराची में मुख्तलिफ ट्रैफिक हादसन में 3 ॼणा फौत। जोहर मोड़ वेझो सीमेंट मिक्सर गाड़ी के टक्कर में मोटरसाइकिल सवार अब्दुल सबूर हयाती न वेठो। लियाकताबाद नंबर में डंपर के टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत थी वियो। केमाड़ी 1 नंबर में भी गाड़ी के टक्कर में मोटरसाइकिल सवार शख्स दम ॾेई छॾियो। हलंदड़ साल ट्रैफिक हादसन में 207 ॼणा फौत ऐं 2623 ज़ख़्मी थी चुका। सुई केस में बदमनी ऐं सिंधुअ मां केनाल कढण खिलाफ एहतजाज करण ते केस दाख़िल। ठरी मीरवा थाणे ते सरकार जी फरियाद ते नव सुञातल 35 अणसुञातल कारकुननि मथां रोड ब्लॉक करण ऐं ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल कयो पियो। गुज़िरियल ॾींहुं बदमनी ऐं केनालनि खिलाफ क़ौम परस्त कारकुननि ऐं शहरियुनि एहतजाजी रैली कढी हुई त पुलिस 2 हफ़्तनि दौरान कारकुननि मथां 3 केस दाख़िल करे चुकी। सिंध जो नाले वारो कहाणीकार रामानवीस ऐं साफ़ी माड़क अंगराणी लाडाणो करे पियो। माड़क अंगराणी दिल जे तकलीफ़ सबब दम ॾिनो। संदसि मड़ बाणेश्वर जो ही रवानो कयो पियो। तदफ़ीन कोर्ट माड़क अंगराणी चबाणे कब्रिस्तान में कई वेंदी। ऐं शागिर्दनि खे बुनियादी रियासी समझ में नथी अचे। अमेरिकी सदर तालीम खातो बंदि करण जे हुकुमनामे ते सही करे छॾी। डोनाल्ड ट्रंप तालीम खाते के वज़ीर के हुक्म ॾिनो त तालीम खाते के बंद करण जो अमल शुरू कयो वञे। संदसि सलाहियत तालीम जो मयार किरी चुको आहे। हू तालीम खाते के जल्द खां जल्द बंद करण वञी रहिया आहिनि। पंहिंजनि शागिर्दनि खे ॿीहर रियासतनि हवाले करण चाहिनि था।